वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कोरोना वायरस ख़त्म नाहे थियो, इन लाइ एहतियाती तदबीरुनि ते अमल लाज़मी आहे। बरसात सिंध जे ॻोठनि खे तबाह करे छॾियो आहे। वज़ीर आज़म खे कराची खां सवाइ सिंध नज़र नथी अचे। हू वफ़ाक़ी हुकूमत जी बेहिसी ते एहतजाज करे थो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त कोरोना वबा घटिजी ज़रूर आहे, पर अञा ताईं ख़त्म नाहे थी। केस साम्हूं अची रहिया आहिनि। सिंध अंदरि कोरोना टेस्टुनि जो अंग वधायो वियो आहे। वॾे वज़ीर चयो त मसइलो इहो आहे त SOPs ते अमल न पियो थिए। कोरोना खां बचण जे लाइ मास्क पहिरणु ज़रूरी आहे। हिन वबा जो कोई इलाज नाहे। जेसीं वैक्सीन नथी अचे तेसीं एहतियात करणु ज़रूरी आहे। मुराद अली शाह चयो त स्कूलनि में 40,000 टेस्टूं कयूं आहिनि। 28 सेप्टेम्बर ते जाइज़ो वठी स्कूल खोलण जो फ़ैसिलो कयो वेंदो। तालीमी इदारनि में SOPs ते अमल दरामद यकीनी बणायो वेंदो। हुन चयो त सिंध जे सिवरेज निज़ाम तमामु घणो पुराणो आहे। वधीक बरसातुनि सबबु उहो नाकारा थी वियो। कहिड़े नमूने नालनि ते कब्ज़ा थिया, उहे कमर्शियल लाइन्स थिया। बरसात बाद 48 कलाकनि अंदरि कराची मां पाणी निकाल करे छॾियो हो। वॾे वज़ीर चयो त बरसातुनि सिंध जे ॻोठनि खे तबाह करे छॾियो आहे। वज़ीर आज़म कराची आयो त बहिराणी वारनि इलाइक़नि खां आगाह कयो हो, पर वज़ीर आज़म खे कराची खां सवाइ सिंध नज़र नथी अचे। मुराद अली शाह चयो त बरसात जी सूरत हाल ते वज़ीर आज़म खे ख़त लिखियो, पर जवाब न ॾिनो हो। वफ़ाक़ी हुकूमत जी बेहिसी ते एहतजाज रिकॉर्ड कराए थो। हुन चयो त वफ़ाक़ी वज़ीर चवनि था सिंध खे हिकु रुपयो बि न ॾींदासीं। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे माण्हुनि सां दुश्मनी करे रही आहे। 2011 जी ॿोॾि जी वफ़ाक़ मुतासिरनि जी मदद करणु घुर्जे।